मेहरापुर रिपोर्ट बिलाल सूमरो जिस्कम के मरकज़ी अगवान डॉक्टर न्यास कालानी चयो त सिंधु दरिया ते केनाल जंहिं भी रीत अॾण न ॾींदासीं। सिंध दुश्मन मनसूबनि के ख़िलाफ़ जिस्कम पारां 5 नवंबर ते खैरपुर में तारीख़ी रैली कजी वेंदी। सिंध के अवाम के गॾु थियणो पवंदो ऐं पीपीए के असली चेहरे के सुञाण की ज़रूरत आहे। पीपी केनालनि के मुखालिफ़त जो ढोंग रचाए रही है। पीपीए के सदर आसिफ अली ज़रदारी गैर कानूनी गैर आइनी तौर सिंधु दरिया में 6 केनाल अॾण की मंजूरी ॾेई सिंध जो पानी विकिरो करे ॾिनो आहे। 6 केनाल ठहण सां पंजाब जी चोलिस्तान वारे 48 लख एकड़ गैर आबाद ज़मीन आबाद थींदी ऐं सिंध जी 50 लख एकड़ ज़रिए ज़मीन गैर आबाद थींदी। हिंगोरजा में जिस्कम अगवाननि फ़कीर इमदाद मंगी करम सामटियो मुजीब बेलार सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त अंग्रेज़नि जे दौर खां वठी सिंध जे पाणी ते धाड़ो हणण जी कोशिश शुरू थी आहे जेका अञा ताईं जारी आहे। सिंधु दरिया मथां तरबेला डैम, चश्मा झेलम केनाल, ग्रेटर थल केनाल समेत ॿिया डैम ऐं वाह गैर कानूनी तौर ठाहे सिंध जे पाणी ते धाड़ो हयो वियो। सिंधु दरिया ते कब्ज़ो करण जी कोशिश कई पई वञे। दरिया सिंध जी ज़िंदगी ऐं मौत जो मसइलो आहे। कंहिं बि रीत दरिया मथां केनाल अॾण न ॾींदासूं। हिन चयो त पंजाब पंहिंजा दरिया इंडिया खां विकिरो करे ॾिना आहिनि। हाणे असांजे पाणीअ ते धाड़ो पियो हणे। हिन चयो त पीपी सिंध जो पाणी चोरी करण वारे कम में सहूलियतकारी वारी किरदारु अदा पई करे।